बजे मोर ड्रबियो जे पतो रो सो냐 रो तो वञा मूंखे मां हा चाचा डरी वञे अदा साइड करे कुराड़ो मूंखो ईअं कंदे कंदे वञी बादशाह खे वञी सोलो थियो बादशाह तख़्त हूंदो मथे गुल मुनीर जो मथे थी वेंदो माण्हू आवाम हेठि हूंदो ए लका सॼो ॾिसे बि माण्हू बि ॾिठईं पई अदा मूंखे सॾु कयईं मां वियोमांसि मिलियोमांसि वञी मूंखे चई वे माण्हू मूंखे चई तूं महबती थो लॻे यार वे हाल हवाल कुराड़े खे छो पियो खणी वञे भाई मां ॻाल्हि कयां इहे मुंहिंजा जेके बीठा छाणका आहिनि मुंहिंजा मां हिननि खे चयुमि कुराड़े खे खणो वञी उछले जो ॻाल्हि थो करणु असां कईसीं ॻाल्हि हिन जो वारो बाबा जेके अॻे ॾींहं ते 1200 कमाया वरी आयो ई न हिकिड़े ॾींहं में 1200 जेके कमाया वरी आयो ई न मां अॼु मूंसां ज़ुल्म आहे जे मां अचे तूं 500 वटि तूं छॾ हिन कुराड़े खे वठी आ मां चयोमांसि साईं वञा थोसि मां उन महिल डोरी ढबी वञी चा कुराड़े खे परे परे थियो बादशाह हिन कुराड़े खे थो घुराए माण्हू मां परे थी विया कुराड़े खे मां ॿाहिरि खयूं मत सिधो बादशाह जो बाबा मूंखे चई तूं बि वेठा वे मां बि वेठुमि 2-3 मिनट वेठुमि कुराड़े खे चयसि हाणे कुराड़े ॻाल्हाइण लंबे कोन अंदरि साड़े छॾियो कुराड़े सां रोज़ी असांजी विञाए छॾी पहिरियों त मां बि खिलां पियो कुराड़े चयुसि दवा ॻाल्हि मां खणंदोमांइ सची तूं 100 ॾे या न ॾे तुंहिंजी मर्ज़ी आहे पर ॻाल्हि मुंहिंजी सची अथई मूंखे बि लॻे तूं भाउ आहे चिड़ एॾी अचे चवां कुराड़े खे उथारियां वरी बि कुराड़ो साॻी ॻाल्हि अब ॻाल्हि अथई सची 100 रुपया ॾे या न ॾे तुंहिंजी मर्ज़ी हुन चयसि भाउ जेका तूं ॻाल्हि खणंदे कूड़ी खणे त बि तोखे 100 रुपया ॾींदुमि सची खणंदे त बि तोखे 100 रुपया ॾींदुसि ॼण ॻाल्हि खण त सही न चए साईं हाल हवाल ख़ैरु मां घर ॾे सुतो पियो हूंदुमि रोज़ु माई मूंखे चवंदी वञ गुल मुनीर ॾे वञी ॻाल्हि खण जेको सो 100 रुपया कमाइजे खंघारा उछले भला कुंड ई भरे छॾी अथई मूंखे चिड़ ॾाढी लॻे मूंखे का ॻाल्हि खणण ॾांहुं ईंदी कान ई साईं आख़िर साल तंग कयो चवंदा आहिनि जेको ताने सां न मोह सो तरार सां बि न मरंदो सो साईं मां उथी पियुसि निकिरी पियुसि हलंदे हलंदे हिकिड़े जबल में अची मूंखे राति पइजी उन वण ते मां सुतुमि उन वण ते वेठुमि थोरो टाइम गुज़रियो वण उॾामण लॻो वण उॾामे अची हिकिड़े वाह ते लथो उन वाह लहण खां पोइ हिकिड़ो छोकिरो निकितो हेॾो सुहिणो हेॾो हसीनो उन वण मां जो तोखे मां छा ॾसियां उन तॾा तूं कहिड़ी सुहिणो आहे गुल मुनीर सुहिणो त हो हुयो ॾाढा तॾा वॾा विछाईं जीअं तुंहिंजी सूरत आहे ईअं ई सूरत हू बहु तो जहिड़ी हुअसि ॾाढा हुन में तॾा वॾा विछाईं देव परियूं अची लथा ॾाढो राग रूप थियो वण उॾामियो हुजे साॻी जॻह ते अची लथो हिन चयसि ॻाल्हि बंदि कर बादशाह मूंखे हुनखे चई हाणे ॻाल्हि बंदि कर मूंखे चयो बादशाह गुल मुनीर चई बाबा आवाम खे चओ त हाणे तव्हां सभु वञो न तव्हां हाणे सभु वञो बसि मां ॻाल्हि रुगो कुराड़े जी ॿुधंदुसि बाबा समूरे आवाम खे मां यकदमि उथी समूरे आवाम खे चयुमि बाबा हाणे जेका जॾहिं चाहियो तिॾे हलिया वञो बादशाह अकेलो वेहण थो चाहे सिर्फ़ु कुराड़े जी ॻाल्हि ॿुधंदो बाबा भॼो आवाम खे उथारे कई आवाम छह परनि खे हथ हयूं चए पियो कुराड़ो ॿाहिरि निकिरे बंदूक था हणोसि को चए कुहाड़ी था हणोसि कुराड़े भणासि मारे छॾियो हर को जरियूं खाईंदो ॿाहिरि अथसि अवा थोरो टाइम गुज़रियो गुल मुनीर मूंखे चयो तूं बि ॿाहिरि वञ हल न त भेणा मुंहिंजो बंदरु सड़ी वियो कुराड़े ते कुराड़ा छेक जा पर ॾाढियूं गारियूं ॾिनमि दिलि में कुराड़ो रुगो ॿाहिरि निकिरियो हीअं कर अब उते ई कुराड़े ते मां बिगड़ी वियुमि भई न मूंखे गुल मुनीर चयो हाणे तूं ईअं लॻी कर न कर हाणे 1000 वटि तूं छॾ हिन ॻाल्हि खे ॾाढो मूंखे हिकिड़ो 1000 कढी ॾिनई ॿियो ॾिनई टियों ॾिनई मां बि छह परनि खे हथ हयूं ॾाढो हलियो ॾाढियूं माण्हुनि खे ॾिसाड़ियमि वञी अंदरि हल छॾ उन्हनि खे मूंखे बि छॾ मूंखे बि कढी छॾियईं ॿाहिरि मां बि हलियो वियुसि ॿाहिरि हाणे वठि कुराड़े खे ऐं हीर खे त हाणे कहिड़ो गुल मुनीर खे त कहिड़ी पाण में कचहरी था कनि हेॾे वण जी माना छा थी थिए कुराड़ो सुर खे सम्झी वियो भेणा वण त का वॾी अहमियत थो रखे वण में का ॻाल्हि आहे हाणे हिनखे त मां तकड़ में ॻाल्हि न ॿुधाईंदुसि मूंखे चई ॻाल्हि ॿुध हाणे लफ़्ज़ जो तुंहिंजो 100 रुपया आहे जेके तूं अॻूणा लफ़्ज़ बि ॻाल्हाए उन्हनि लफ़्ज़नि सभिनि जा बि तोखे 100 रुपया थो ॾियां ॻाल्हि अॻिते शुरू कर चई साईं अॻिते मूंखे ख़बर ई कान्हे अॻिते मां ॻाल्हि छा शुरू कयां मूंखे ख़बर ई कान्हे का हिनखे मां लफ़्ज़नि जा पैसा मिलिया अॻिते कुराड़ो जो टिपड़ी तूं मुंहिंजो भाउ आहे हणी वेही रहियो अॻिते कुराड़ो चिसे ई कोन मां वेठो हुअमि कुंड में बादशाह खे ख़बर कान्हे जेको वेठो आहे पैसा एतिरा मिलिया पोइ बि वेठो हुअमि ॿुधां पियो वेठो हा वेठो इन लाइ न रुॻो ॿाहिरि निकिरे हा कुराड़े ते बिगड़ियो वेठो वञा कुराड़े जी आई ॻाल्हि त बाबा मूंखे ॻाल्हि अॻिते ख़बर ई कान्हे आख़िर चयईंसि 20,000 वठि 50,000 वठि लख ॾिनईसि 5 लख ॾिनईसि 30 लख ॾिनईसि खुजरी घोड़े जी सॼी दुनिया काए ॾिनईसि पर चयईसि मूंखे अॻिते ॻाल्हि जी ख़बर न आहे
चई साईं ॻाल्हि ॿुध ॿियो घोड़ो विकाए थो ॾियां चई साईं मूंखे समूरी ख़बर आहे ॿुधाईं न खणी कुराड़े ॻाल्हि शुरू कयसि ॾाढी हिन खां मिल्क ॿ घोड़ा वठी दुनिया जा ॻाल्हि शुरू कयईं साईं हाल अहिवाल ख़ैरु पोइ वण उॾामी साॻी जॻह ते लथो हुजे तो वटि अचे पहुतो ॿियो मिड़े कुलो ख़ैरु मूंखे का ॿी ख़बर न आहे चई भला हुन वण जी ख़बर चई साईं उहो वण मूंखे यादि ई न अलाए किथे हो ॼण ॾियां त टियों घोड़ो बि ॿुधाए चई हा साईं ॿुधाईं त मूंखे ख़बर आहे हल त वठी थो न सिधो वठी अचे उते आयुसि टई घोड़ा बि कयूं लश्कर बि आयो अचे हुते पासे परे खां ॿाहिरि हे ॿई पंध विया चई साईं हे आहे उहो घोड़ो हाणे मोह हथु कढो त मां वञा हे आहे वण मोह हथु कढो त मां वञा चईसि न राति मूंखे हिन वण ते तूं गॾु मूंसां गुज़ार चई न मां न गुज़ारे मोह हथु कढ मुंहिंजी माई आहे बीमार गई वहम जी मरीज़ आहे मूंखे टेम लॻी वियो आहे वॾो मां वेंदुमि घर आख़िर चई हाणे ॻाल्हि ॿुध चोथों घोड़ो थी ॾियां हाणे छॾ मछकिरे वण ते गुज़ार मसारा चई ठीकु आहे हल मां चाड़ू आहियां भलो चाड़ू आहियां कोराड़ो मां टिप टिप करे चढ़ी वण ते वेही रहियो मां बि पोयो टिप टिप करे वण ते वेही रहियो हाणे मां मूंखे बंदूक तुनल लॻी पई कुल्हे में इतबार करे त कुराड़ो सुर न पियो ॾे कुराड़ो वण ते चढ़ियो अॼु अदा हीर बि चढ़ी हिन जे पोयों मां मूंखे त वठी आई निंड हाणे छॾ मूंखे वठि हुननि खे हो छा था वण ते कनि हाओ भली थोरो टाइम गुज़रियो वण उॾामण लॻो वण उॾामी साॻी जॻह ते अचे लथो अदा वण मज़ो निकितो ॿाहिरि हमरा त ॾिठईं त हाणे त गुलमुनीर आहे हिन सुञातो अदा जंहिं हिन ते नज़र पियसि हिन जीअं ई मथां अॻु न पुठि सोची हीर जो पंहिंजे मथां हथु कढियो सिधो अचे गुलमुनीर ते किरी भाकुर विझी हीर रहण लॻी हिनखे परचाइण लॻी गुलमुनीर तूं मूंखां रुसी आहीं ॾे हवाल हल मूंसां गॾु मां तोखां वरी ज़ात न पुछंदुसि चईसि त हीर हाणे कुझु बि थी पए मां तोखे चयो हुअमि त तूं मूंखां ॾुख ॾाढा ॾिसंदीअ हाणे मां तुंहिंजो कॾहिं बि न थी सघंदुसि तूं जाॾो जाए ताॾे हली वञ हिते ॼाण देव परी लथा जेकॾहिं हुननि खे ख़बर पई त हिते इंसान जो बचिड़ो आहे तोखे कुई छॾींदा मारे छॾींदा ऐं हीर तूं हितां हली वञ ॾाढा हिनखे ड्रिज कोप न देवनि जूं ॻाल्हियूं कयईं पर हीर चयोसि उन खां मुई चङी आहियां भली देव मारे छॾनि पर तोखे बि ख़बर पए त हीर मरी वई मां न वेंदसि गुलमुनीर ॾाढो रोअण लॻो भला ईअं न कर हीर मां हाणे बेवस आहियां हाणे मां छा कयां चई कुझु हल हूंदो तोखे मां हाणे छा कीअं घुरायां हाणे चईसि ॻाल्हि ॿुध हाणे देवन परियुनि जो टेम थियण वारो आहे ॼाण देव परी आया तूं साॻियो मथे वण ते चढ़ी हली वेही रहो जंहिंमहिल देव परी वञनि त पोइ तोखे मां हाल हवाल वधीक ॾियां थो चई ठीकु आहे हाणे हीर वञी साॻियो वण ते चढ़ी मथे वेही रही थोरो हिन तॾा वॾा विछाया थोरो टाइम गुज़रियो देव परी हीअ वञा मथे चढ़ी वेठी त देव परी पइजी लथा ॾाढो राग रूप थियो इहो रांदि थी बि गानो हलियो अंबोले गानो हलियो ॿियो टियों ॾाढो राग रूप कयूं देव परियूं उॾामे पोइ असराटो थियो देव परियूं उॾामिया हलिया विया हाणे वठि हीर लही आई हाणे देव परी उॾामी आहे वठि हाणे हीर खे ऐं गुल बादशाह खे त इहे पाण में कचहरी कहिड़ी था कनि छा था चवनि हिक ॿिए खे हीर मथां वण खे मथां लही आई ॾाढो रोअण ज़ार लॻी चई गुल बादशाह जरा को तूं विछड़ी वियो आहे खाइण पीअण मुंहिंजो हराम आहे जेको कुझु बि है त तूं ऐं गुलमुनीर हाणे मूंसां मोटी हल चई कुझु बि थी सघे हीर हाणे भुलिज न हाणे मां तोॾे न मोटी हलंदुमि चई भली हाणे ईअं न कर आख़िर को हीलो बहानो हूंदो पोइ हिन कहाणी करे ॿुधाए समूरी चई हाणे मां देवन परियुनि जे हथ में आहियां कॾहिं बि मतिलबु त पहिरियों मुंहिंजी ज़िंदगी नांग हुई नांग मां मां इंसानु गुल बादशाह थियो हिनखे समूरी कहाणी करे ॿुधाई हाणे ॿियो कुझु बि हल न थी सघंदी मुंहिंजी पोइ हिकु ज़ाल बि आहे वासिंग नांग ऐं हिकु मुंहिंजो अबो बि आहे अमा बि आहे फलाणे वेड़े में जोगियुनि जो जबल जो इलाइक़ो अथई उते रहंदा अथई उहे रहंदा अथई जे तोखे उहे इजाज़त ॾियनि त मां तोसां शादी कंदुमि न त तोसां शादी मां न करे सघंदुमि जॾहिं उहे मूंखे चवनि था आज़ादु कराईंदा तॾहिं शादी तोसां थींदी न त मां देवन परियुनि मां आज़ादु न थी सघंदुमि चई ठीकु आहे उन्हनि खे मां राज़ी पाण कंदुमि पर हाणे मूंखे ॿुधाए त उन खे असां मां मिलां कीअं उहे त नांगनि मुंहिंजी ॿोली कहिड़ी सम्झंदा चई हा हाणे उते वञी जॻहियूं ठहाराए भूरियूं मीहूं धार ॾाढा तलाउ ठहाराए उन्हनि में खीर विझराए उहे खीर जी उन्हनि खे ख़ुशबू ईंदी उन खीर जा आशिक़नि पोइ उन्हनि सां तूं ॻाल्हाईंदे तुंहिंजी ॿोली सभु सम्झंदा तोसां ॻाल्हाईंदा बि ऐं पोइ जेकॾहिं तूं मञाए वञनि त ठीकु आहे तोसां मां पोइ शादी कंदुमि रुॻो हो हा कनि चई ठीकु आहे दादा तूं असांजो त कुझु ई कोन्हे हो त वॾा माण्हू हुआसीं ज़बान ख़र्चु कनि त उन महिल हर शइ थी वियूं जॻहियूं थी वियूं मज़ूर चालू थी विया मां बि मज़ूरीअ में चालू थी वियुसि मां हाणे जॻहि खे बि खुलो भला करी पता ई भाउ आहे तूं छतो कयो मां बि शुरू थी वियुसि मज़ूरीअ में वरी उते उन्हनि खे पोयों लॻो थो हुते पियो असांजे
अदा मां भी मजदूरी में शुरू थी मैं उते ॾाढो साल कर मूं भी उते कमायो टट के जगह तैयार थी आहियूं तला ठही आ भोरन में जा खीर लई आ मुझे भी ॾुख ॾुआऊं जे मेन के अदा तला तैयार थी आ जे वाला थोरो टाइम गुज़रियो खीर लाथन नांग आया खीर पीतुन खीर पी ड्राउ कयुन छो त गुलमुनीर जो हुनखे चवण हुजे भला तोखे खाईंदा कोन तो दाबा ॾाढा कंदा जंहिंमहिल तूं मुंहिंजे नाले शादीअ नाले चवंदी आहिनि न त दाबा कंदा खाइण लाइ त उते भॻाईंदा छो त मूंखां नफ़रत एॾी अथनि जॾहिं मां हिन खां विछड़ी वियुमि त मूंखे वरी हिननि सज़ा ॾियारे छॾी देवनि जे हथ में ॾेई छॾियो आहिनि हाणे जॾहिं हीउ हा कंदा तॾहिं मां आज़ादु थियुमि जे हा न कंदा त मां आज़ादु न थियुमि छो त गुलमुनीर समूरा हवाला ॿुधाया पीउ माउ जा पोइ चई थो खाइण लाइ ईंदा पर तुंहिंजो निमक पीतो हूंदो न हुनजो खीर जो निमक अदा कंदा तोखे खाईंदा न पंहिंजो निमक मल्हाईंदा चई हा उहे हिनखे ख़बरूं हुयूं हिनखे जंहिं महिल चई त ॻाल्हि ॿुधो मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां चई अर्ज़ु कर हुकुम जेको घुरणो अथई घुर चई मूंखे गुलमुनीर खपे हीअं सुसत कयूं भॻायसि खाइण लाइ हीअं जेके हीअं वात हणंदुसि पर खाइणुसि कोन पिया छो त हुननि जो खीर पीतो नांगनि निमक हुन वात में पियल इन जे करे हिनखे खाइनि न पिया कावड़ सटियूं हेठि ई हलिया विया ॿियो ॾींहुं थियो तला धोपी आहे उहे खीर पारूथा हारजी विया नवां खीर पजी विया वरी हुननि खे ख़ुशबू आई वरी खीर ते ई आया खीर पी ड्राउ कयुनि वरी मथां हीर आया आहिनि चई मुंहिंजो अर्ज़ु कयुनि त वरी हे सुसर कयूं नांग हिनखे खाइण लाइ भॻा पिया अचनि वरी उहे ई नांग साॻा हिनखे खाधनि न छो त हिनजो खीर पीतल हुन निमक पीतल हुन वरी पंहिंजो पोते हलिया पिया वञनि आख़िर वराए टियों ॾींहुं थियो खीर वरी बि साॻा तलाउ धोपिया तलाउनि में खीर पजी वियो टे ॾींहं ते वरी बि नांग आया उहे ॾाढो खीर पी ड्राउ कयुनि त वरी मथां हीर आया आहिनि चई मुंहिंजो छा थियो त ज़ाल मुड़ुसु राज़ी थी विया हुनजो पीउ माउ राज़ी थी वियो बाक़ी हिनजी ज़ाल हिन ते भॻी पई अचे खाइण लाइ उहो न आया हुननि चयनि चलो ठीकु आहे इहा ॻाल्हि सही आहे पर हिनखे केरु मञाए हिन चयो कुझु बि थी पए मां ईअं कॾहिं बि न हर किस न करणु ॾींदुसि आख़िर इन न मञियो हीअ बूथ ख़राबु कयूं हली वई हिनजे पोयां बि हो बि आया हिनखे ॾाढो मञाइण जी कोशिशि कयनि पर हिन का बि वासिंग नांगड़ीअ ॻाल्हि हिननि जी का बि न मञी आख़िर ॿिए ॾींहं ते ॾाढा वरी तलाउ साफ़ थी विया चोथे ॾींहं ते वरी असां मींहुं डुबी वियूं खीर लाथासीं खीर लाथे असां त हलिया पिया वञूं न ॿाहिरि भाऊ उहो पाण जो मसइलो हुओ न असांखे पोइ ख़बरूं पियूं इहे भाउ आहे तूं त असां त खीर लाथी हलिया पिया वञूं अदा वरी ॾाढो न हुननि खीर पीतो खीर पी ओघरायूं ॾिननि मथां वरी हीर आयसि हुन मोकल ॾिनसि चई हाणे भला तुंहिंजी मर्ज़ी आहे बसि मां बि इजाज़त त रूह सां ॾिनीमांइ तुंहिंजी बि जे हेॾी मोहबत अथसि मुंहिंजी बि एतिरी तो मोहबत अथसि पर थी सघे थो तुंहिंजी हीर मूंखां वधीक आहे मोहबत हुन सां हेॾी तो क़ुर्बानी ॾिनी आहे मूं बि तोखे गुल मुनीर दिलि सां ॾिनो वञी गुल मुनीर सां शादी कर गुल मुनीर हुन वण मां आज़ादु थी वियो हिनजे चवण सां ॾाढो पंहिंजो सुकून जो ज़िंदगीअ जे घर ॾे गुज़ारियनि अदा असां उहो लॾो खयूं जूण जे पासे ॾऊं हिते हलिया आयासीं पोइ जी का बि ख़बर न आहे त हुन गुलमुनीर जो छा पिने थो या खाए थो का बि ख़बर न आहे ता अदा भाऊ जंहिं बि भाउ मुंहिंजे माण्हूअ खे ॻाल्हि मुंहिंजी वणे त मुंहिंजो नंबर आहे मूंसां वरी कचहरी करे मां माण्हू ॿ बि थी 03018387784 इहो मुंहिंजो नंबर आहे 03018387784